أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. जो चेहरो हसी वल कमर बदोहा तुहे जो चेहरो हसी वल कमर बदोहा सल्लल्लाहु 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 जे सल्लल्लाहु 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 शान आला जब आ गयो तुझो रब शान आला जब आ गए बैठ अर्शे ओला सल्लल्लाहु मुस्तफा मुस्तफा या हबीबे खुदा कर लेगा है करम दिलरुबा दिलरुबा। मीर हुसैन जो हसन मीर हुसैन जो जैन दर्द में दिल कीन कबूली दो कदाई आगो कुछ अमल सच चयो आ साइल मञण कम मोमिन जो अज़ीज़ा मेहरबानी करे नगर खाने ते जी ता रश न गयो ऐ किबला साईं जिन जो भी इहो अल्लाह जे रसूल ते ऐ मौला इमाम हुसैन ते तवक्कल करे वेठा आहिनि उन्हनि जा हमेशा बेड़ा पार थींदा आहिनि। असांजो सुहिणो सखी सैयद आहे जंहिंजे लाइ अल्लाह वारा चई विया आहिनि सैयद जूं टे निशानियूं हूंदियूं आहिनि हिकु त सैयद सुहिणो थींदो ऐं ॿियो त सैयद सखी थींदो ऐं टियों त सैयद सुन्नी हूंदो। मुंहिंजा अल्लाह जा किरोड़े करम ये टे ही निशानियों असांजे मुर्शिद में लभन थियूं। पाण सूरत जा भी सुहिणा बाद में पाण ईशा नमाज पढ़ंदासूं। ईशा नमाज का बाद में अन करीब किबला साईं हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती इब्न मुफ्ती साईं हक नबी सिकंदरी साहब जिन जो नूरानी खिताब थींदो केड़ा रब्बानी आलम जिन जो पाण के घर बैठे दीदार तो नसीब थिए। प्यारा दोस्तों जमाई सगोरी के या गुजारिश तो करया जैसे साईं जिन जो मुख्तसर खिताब ले तेसी जिन बाहिरन के मेहमानन के अजर को पारायो आइन उहे अचन ही पनो मूं वटि आहे ऐं अची लिस्ट में पंहिंजा नाला मूं वटि लिखाए वञनि त जीअं असांखे उन्हनि खे सॾण में सवलाई थिए। महिरबानी। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया
والمرسلين محمد وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى الرحيم ولا تحسبن الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون آمنت بالله صدق الله مولانا العظيم وبلغنا तारे साव हो जाए ना सान मसल हो जाए ना विषय खैर अब ऐसा ही जमा जी भर जो पड़ा हो तो ऐसा ही है साईं गुलाम कादर जा नाम साईं है जल्दी जल्दी दौड़ करे उन मसूम बारक खयो चुम्यो छे मिट्टी पियो छे साफ पियो करे चो सुभान अल्लाह देखे मदीने वालो हथ लगाए किए तो भाई ये दुलावर जो हथ है ये के मुल्ला जो हथ ना है वो हथ आ देखे अल्लाह जो कुरान यदुल्लाह चवंदो है छा नबी जो हथ अल्लाह जो हथ नबी जी निगाह अल्लाह जी निगाह नबी जी रजा अल्लाह जी रजा है जो सुभान अल्लाह महबूब उन मरसूम जा कपड़ा पे छटे चेहरो पे छटे चुम्मू पे ले भांकरो पाए प्यार पे करे तो महबूब जे गुलाम के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ये मिस्कीन वारा असा सब पाड़े थी सुजानो था फलानी घिटिए जो फलानी घर जो गरीब आ कतरो तो छोड़ ता बे प्यार ता कयो मदीने वाले फरमायो गुलामो हिकरो ॼाणो मां मोहम्मद अरबी हिन महसूम बार खे ॾिठो इमाम हुसैन सां रांदि खेॾी रहियो पर मंजर केड़ो इमाम सां रांदि कंदे कंदे पुठियो हलंदे हलंदे अॻियां इमाम अली मक़ाम हलंदो आहे पुठियो ई महसूम हलंदो आहे इमाम अली मक़ाम जे कदम ॾाढी मिटी खणी पंहिंजी अखियुनि में सुरमे जीअं पाईंदो आहे
मुखे हिन जो अदाओ वणियो छो त न मुझे मैसूर में शहनशाह इमाम अली मकाम हजरत हसनैन करीम जी इज्जत कंदो आहे पोइ तूं बि जेकॾहिं उन्हनि जी इज्जत जो प्यासी आहीं उन्हनि जे तॾहिं आयो आहीं त तुंहिंजा बि बेड़ा पार आहे समझो था पर पाण खे संभाले वे जो कुझु घुरंदे मिलंदे कुछ घुरण ला मुंह हुजे घुरण ला चेहरो हुजे का तमन्ना दिल जी तवज्जो हुजे जी आला हज़रत फरमाए तो तुम्हारा वही पैतरे पे दुआ खैर कर टाइम में रोको वरना हूं जैसी साईं हक नबी ना चेता तो न कढाव पर ॿिया बि फ़कीर उम्मीदवार आहिनि जो सुभान अल्लाह छा फरमाए वाला हज़रत कौन देता है देने को नहीं सुभान अल्लाह कौन देता है देने को मुझे देने वाला सच्चा हमारा नबी सबसे आला वाला हमारा नबी दोनों हमारा नबी जो सुभान अल्लाह लाठे जो सुभान अल्लाह दुआ करो अल्लाह ताला की जाती बाबरकत तमाम सभी फकीरन की शहनशाह जे तले ते हुसैनी ज़िक्र हुसैनी शहादत हुसैनी सजदन तिलावत जे सदके हिते तमाम जो अचन बेहद बुथन बुधान रब्बी जुल जलाल कबूल मंजूर फरमाए आमीन व आखिर दावाना पानी जो मिलो एक पान पानी जो लड़े लालना हजारों में चले आज से जगे सुनिया वली साजन सुखा सुन में ओ वली साजन सुखा सुन में मिलो एक पान पानी जो मिलो एक पान पानी जो लगे हजारों में चले अब से जगे सुनिया वली साजन सुखा सुन में ओ वली साजन सुखा सुन में गुल मोहम्मद सरवर रोनू ते साथ जो सरवर गुल मोहम्मद अंदर गूंज रोनू ते साथ जो
सरवर रुनु ते साथ किसो सरवर ए लगो ते तीरवनी असगर लगो तीरवनी असगर चले दुनिया हलो धन में चले दुनिया हलो धन में चले अज से देखे सोएगा वनी साजन तुता सुन में वनी साजन तुता ओ मिलो एक पावन पानी दो मिलो एक पावन पानी दो लड़े लालना हजारों में लड़े लालना हजारों में चले अज से देखे सोएगा वनी साजन तुता सुन में वनी साजन तुता सुन में नबी हक मोजा महबूब कौने नसाकी कौसर रऊफो रही खाली की मुखड़े जी गुररे पसा गोजड़िया मुझे आका करीम ते बुलंद आवाज सा दुरूद पाक पढ़दा अल्लाह मुसल्ली अला सय्यदना व शफीना व नबीना व मौलाना व महबूबना व मुर्शिदना मुहम्मद व आलिहि व बारक वसल्लम मोजा प्यारा भैरो ही जेका महफिल जे असां जे कुरान के कदर असां के मालिक जे तरफा तमाम वडियूं नेमतूं मिलदियूं सोने लतीफ सखी मौला हुसैन के बारे में फरमायो त कामिल करबला में आया मथा पे ही माक कामिल करबला में आया मथा पे ही माक शिमर शक भायो त ही हुसैनी रात पाना मथे अज़ीज़ान मोहतरम यो साईं हाजी शफी मोहम्मद लुंड साहब जे लतीफ़ सरकार जा चंद बैत बुधाया हाने अवांजे सामो मोहम्मद इब्राहिम अल्लाह एक मुख्तसर नात शरीफ पढ़ंदो ए उन खां बाद में साईं मुर्शिद क़िबला सैयद हाजी राज़क़ दिनो शाह दुआ घुरंदो ए हाजी राज़क़ दिनो शाह के त पाण कुर्सी ते तशरीफ़ फरमा थियन ए दुआ घुरन क़िबला साईं दुआ दुआ घुरना सभई बाद सैयदना व नबीना मौलाना मुहम्मद व अलैहि व अस्हाबि बारक व सल्लम अलैहि रब्बना रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार राम रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सैयद सचो सरदार तू कुल मुल्क जो मैदार तू अजन संदो आधार तू कर मेर मिलते अज मुस्तफा तो तेरा मेरे पाक जो तो खेल कबलौला कजो अज गम ने ते गम ना कजो कर मेर मिलते मुस्तफा तो ले जमीन आसमान थिया जिन्नो मलक इंसान थिया तो सा वदा एहसान थिया कर मेर मिलते अज मुस्तफा आई अर्जी नबी अखन छार तू कुल मुल्क जो मैदार तू खणदर खुयन जा बार तू कर मेर मिलते अज मुस्तफा आई अर्जी नबी घोट तू कानू मचो आई कोट तू सुनी सुनी सद मुझा मिठा मोट तू कर मेर मिलते अज मुस्तफा एक पुन प्रकाश जन दिया दौलत संदा दरकाश जन क्या बाय संदा प्रकाश जन कर मेर मिलते अज मुस्तफा असा मदायूं कयो एतिरियूं जेके नान लिखण जेतिरियूं वारी करण खां वेतिरियूं कर मेर मिलते अज मुस्तफा मदनी मिठा इमदाद कर दिल दुखोयल इशाद कर आका मकबूली फरियाद कर मेर मिलते अज मुस्तफा फरियाद सुनो फकीर जू दिल सांसलो दिलगीर जू पास मुझा पीर तू कर मेर मिलते अज मुस्तफा लिल्ला लग दावत दनी सदके मुहम्मद कारणी अच्छे से कमा सजदा सुनी कर मेर मिलते अज मुस्तफा
जे वक्त जुदाई जान थे तो खातर ईमान थे दूर शर शैतान थे कर मेहर मिलन ते अज मुस्तफा इन दुनिया के दरिया में अपर उन्हें उड़ा में रसरा पर तू राह में कर मेहर मिलन ते अज मुस्तफा जे वक्त पोया दम पूजन अखियों अरबी तोखे ॾिसन जे वक्त पोया दम पूजन अखियों अरबी तोखे ॾिसन पल पल पेशानी पाक पसंद कर मेहर मिलन ते अज मुस्तफा अज रात जो सवाल सुन मुझा सिपरी आगा बोझन ते कर भलायूं ऐं भाल हियो अची हाल साइल पियो सॾ करे अज रात जो सवाल सुन मुझा सतार अगलायूं असां बोझन जूं ढकी ढकण हार बख्श बदियूं बख्शण हार साइल पियो सॾ करे अज रात जो सवाल सुन पिरी परवर हथ बदी हाल थियासीं दामर तुंहिंजे दर ऐं करीम करम करे साइल पियो सॾ करे अज रात जो सवाल अज रात जो सॾ सुन मुंहिंजा सिपरी आगार बि जाम साहे गोलियूं लही गॾु लाल न पुॼाए लॾई साइल पियो सॾ करे मुंहिंजा मिठा मौला जमाने बीमान में शफ़ाए कामला अता कर मुंहिंजा मौला जेके बे औलादनि खे औलाद नसीब कर मुंहिंजा मौला जिन कर्ब कारा थियनि रोशनी अता कर मुंहिंजा मौला जेके बेअदबनि खे अदब नसीब कर मुंहिंजा मौला जेके बेनमाज़ियुनि खे नमाज़ नसीब कर मुंहिंजा मौला असांजे उथण वेहण इस्लाम ते कर मुंहिंजा मौला रसूल खे मदीने वारी सची ग़ुलामी नसीब कर मुंहिंजा मौला असांखे मरण वेले कलमो नसीब कर मुंहिंजा मौला मरण वेले असांखे मदीने वारे दीदार नसीब कर मुंहिंजा मिठा मौला मरण वेले मुश्किल कुशायो दीदार नसीब कर मुंहिंजा मौला मरण वेले हसनैन करीमन जो दीदार नसीब कर मुंहिंजा मौला असांजे गुनहगार जे हाल ते रहम कर मुंहिंजा मौला असांजे गुनहगार जे हाल ते रहम कर मुंहिंजा मौला असांजी ग़ुलामी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मुंहिंजा मौला सभिनी खे इमाम हुसैन जी सची ग़ुलामी नसीब कर मुंहिंजा मौला सभिनी खे इमाम जी सची मोहब्बत नसीब कर मुंहिंजा मौला क़ब्र क़यामत में इमाम हुसैन जी मोहब्बत नसीब कर मुंहिंजा मौला असांजो उहे कमु कराए जंहिंमें तो तुंहिंजे हबीब राज़ी हुजनि मुंहिंजा मौला उहे कमु न कराइजे जंहिंमां तो तुंहिंजे हबीब नाराज़ हुजनि मुंहिंजा मिठा मौला त सभिनी खे बार बार मदीने जी हाज़िरी नसीब कर बार बार मदीने जी हाज़िरी नसीब कर बार बार मदीने जी हाज़िरी नसीब कर बार बार मक्के पाक जी हाज़िरी नसीब कर बार बार मक्के पाक जी हाज़िरी नसीब कर बार बार करबला जी हाज़िरी नसीब कर बार बार करबला जी हाज़िरी नसीब कर बार बार करबला जी हाज़िरी नसीब कर मुंहिंजा मौला करीम नाले सदको दे असांजा असरा खाली न छॾ मुंहिंजा मौला मदीने वारे सदको दे असांजा असरा खाली न छॾ मुंहिंजा मौला मुश्किल कुशाए सदको दे असांजा असरा खाली न छॾ मुंहिंजा मौला असांजे करीमन जो सदको दे असांजा असरा खाली न छॾ मुंहिंजा मौला मां पाक दामन जो सदको दे असांजा असरा खाली न छॾ मुंहिंजा मौला करबला जे शहीदनि जो सदको दे असांजा असरा खाली न छॾ मुंहिंजा मिठा मौला महबूब साहबन करीमन जो सदको दे असांजा असरा खाली न छॾ मुंहिंजा मौला बगदाद जे शहंशाह जो सदको दे असांजा असरा खाली न छॾ मुंहिंजा मौला असांजे मुर्शिद करीम जो सदको दे असांजा असरा खाली न छॾ मुंहिंजा मौला असांजे गुनहगार जा रहम ऐं करम न फरमाए मुंहिंजा मौला जी रोज़ी तंग आहे रोज़ी कुशादी कर मुंहिंजा मौला जेके जब में शरीक थिया जा बेड़ा पार कर मुंहिंजा मौला सभिनि जा बेड़ा पार कर मुंहिंजा मौला जे हथ खयो जाम जा बेड़ा पार कर मुंहिंजा मौला जेके अमीर पिया थियण जा बेड़ा पार कर मुंहिंजा मौला जेके जा आया जा बेड़ा पार कर मुंहिंजा मौला महबूब सारी उम्मत जो ख़ैर फरमाए मुंहिंजा मौला मुंहिंजे सभिनी सदके असांजे हालिम जमा जो ख़ैर फरमाए मुंहिंजा मौला हिननि जे बचनि जो ख़ैर फरमाए मुंहिंजा मौला असांजे पारे जो ख़ैर फरमाए मुंहिंजा मौला जेके मदीने वारे सचा ग़ुलाम उनजो ख़ैर फरमाए मुंहिंजा मौला जंतुल बकिया जे हाकिमनि जे सदके असांजी दुआ क़बूल मंज़ूर फरमाए मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके असांजी दुआ क़बूल कर मुंहिंजा मौला असांजा ॿई जहान मुचारा कर मुंहिंजा मौला असां गुनहगारनि जी दुआ क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मुंहिंजा मौला सभिनी खे मदीने जी हाज़िरी नसीब कर
मुझा मौला सारी जमात के मदीने की हाज़िरी नसीब कर मुझा मौला सारी जमात के मदीने वाले दीदार नसीब कर मुझा मौला मुंज़ुरेगार के बार बार मदीने दीदार नसीब कर बार बार महबूब दीदार नसीब कर बार बार महबूब दीदार नसीब कर काल अल्लाह तबारक व तआला फी शान नबील करीम या रहीम इन्नल्लाह व मलाइकतहू यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबीना मौलाना महबूबना मुर्शिदना मुहम्मद व आलिहि व सहाबी अज़वाजी ज़ुर्रिय्याति व अहल बैतिही सुभान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अजमईन आमीन बिरहमतिका या अर्हमर राहिमीन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हेलो बाबा सब नमाज है हेलो नमाज है। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अला सलाह हय्या अला सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। Dura para itu. Soro para itu yuk kita. Side. अरे कहीं क्या बस अच्छा वाह ताई थई आले बाबा हाथ ने ना बाबा अच्छा थोड़ा पर्यटन मेहरबानी बाबा हाथ दीजिए अभी ताई ऐसे खाए बाबा थोड़ा पर आपको यार रश कराएंगे इधर गाड़ी अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व नशहदु अन्ना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु
मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ला तशऊरून सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। प्यारी जमात सगोरी आवाज़ सबिर के गुज़ारिशा तबराए करम जिया अकीदत ऐं मोहब्बत साहित्य पहुता आयो ई सुकून आराम सां वेही हीअ पाक महफ़िल जंहिंजो उन्वान ज़िक्र हुसैन आहे। इमाम अली मक़ाम सां मोहब्बत करण वारा मुसलमानो आवा सुकून सां वेहो, आराम इत्मीनान सां वेहो। असांजो ख़ासि मुक़र्रिर हज़रत जनाब ख़तीब पाकिस्तान क़िबला मुफ्ती हक़ नबी मददुल आलिम पहुची चुका आहिनि। अन क़रीब साईं जिन जो ख़िताब लाजवाब थींदो। साईं जिन खां अॻु में 2 मिंट तव्हांखे गॾु करण जे लाइ, सुकून सां विहारण जे लाइ बतौर इत्तला ही नाजीज़ 4 ॻाल्हियूं तव्हांजे आॾो पेश कंदो। अवां मोहब्बत सां वेहो। अवांखे ख़बर आहे त साईं क़िबला मुफ्ती हक़ नबी असांजे सिंध जो बर्ख आलिम दीन ख़तीब इस्लाम शेर मुस्तफ़ा हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमहुल्लाह ताला जिन जो फर्ज़ंद अर्जुमंद जेको परे खां कई पहिरियों दफ़ो हिते आयो आहे। जेकॾहिं अवां प्यार ऐं मोहब्बत ऐं सुकून सां वेही साईं जिन जो ख़िताब ॿुधंदा तव्हांखे इंशाअल्लाह ताला क़िबला साईं मुफ्ती अब्दुल रहीम जूं सिकूं लहंदियूं। पर जेकॾहिं तव्हांजो उथण वेहण नज़्म ज़ब्त न हूंदो त ॿुधाइण वारे खे बि मज़ो न ईंदो, त ॿुधण वारनि खे बि मज़ो न ईंदो। महिरबानी करे स्टेज ते अचण जी कोशिश न करियो। साम्हूं वेही ख़िताब बि ॿुधो। अल्लाह जे दीन जे, मुस्तफ़ा जे दीन जे आलमनि जी ज़ात बि कयो। सुकून इत्मीनान सां वेही क़ुरान ॿुधो, सम्झो। अल्लाह ताला मूंखे तव्हांखे हर ॿुधण वारे खे रब करीम सच ॿुधी क़ुरान ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे जेका मूं आयत सगुरी पढ़ी आहे उन जो सिंधी में सवलो तर्जुमो तव्हांखे ॿुधायां। मोहब्बत सां हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी पढ़ो। सभई चओ सल्ले अला रसूलिना सल्ले अला मुहम्मदिन। जमात घाटिया इमाम अली मकाम जा परवाना मस्ताना दीवाना मञण वारा हुसैनी त घणई वेठा आहियो, पर सभिनि जो आवाज़ दुरूद जो कोन थो अचे। जेकॾहिं इमाम अली मकाम सां मोहब्बत आहे त सुहिणे इमाम हुसैन जे नाने मोहम्मद ते अहिड़ो दुरूद पढ़ो परे त परे, पर घटि में घटि टंडे बागे ताईं तव्हांजो आवाज़ पहुचे। सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मदिन। सभी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जे अचनि सां आराम सां इत्मीनान सां भी साईं जो ख़िताब ॿुधो। नारे तकबीर। ये ॿई हथ मथे खणी जो नारे तकबीर, नारे रिसालत,
जे जज्बे के सलामत रखे। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। नारे तकबीर, बुलंद आवाज से मुजाबा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती हक नबी सिकंदरी साहब, हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती हक नबी सिकंदरी साहब। मुझा प्यारा भाइयों जेके बीठल दोस्त आयो उन्हनि खे गुज़ारिश आहे तव्हां पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेही रहो। जेके भी बीठल आयो वो पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेही रहो। किबला साईं जिन जो दीदार वेही करियो। किबला साईं जिन स्टेज ते हमारे समूह वेठा आहिनि। मुंहिंजा भाउ किबला साईं जिन खे तारीफ़ जा मौक़ा ॾिना। हज़रत अल्लामा मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह जिन जा फ़र्ज़ अर्जुमंद आहिनि। इंशाअल्लाह ताला अॼु पंहिंजूं यादि ताज़ियूं थींदियूं। हाणे आऊं मुझा भाउ असांजे आयल मेहमान साईं हक नबी सिकंदरी साहब जिन खे असांजी सिंध जो तोहफ़ो अजरक जो पेश कयो वेंदो ऐं जिन फ़क़ीरनि नाला लिखाया आहिनि। अच्छा, जिन नाला लिखाया आहिनि किबला साईं जिन जो चवणु आहे त उहे अजरक उते रखनि टेबल ते ऐं साईं जिन खे ॾिनियूं वेंदियूं ऐं नालनि वठण जो कमु कोन्हे। इंशाअल्लाह ताला उहे साईं जिन खे असांजा तोहफ़ा मिली वेंदा। हाणे साईं जिन जो शागिर्द साईं जिन जा किताब आहिनि उन जे मुतलिक़ कुझु अव्हांखे तव्हां जेके दोस्त बीठा आहियो अल्लाह वारनि खे मञण वारा महिरबानी करे पिया वेही रहो। जेको के अल्लाह वारे सां मोहब्बत करे तो वो उते उते पंहिंजी जगह ते वेही रहे। जेको जलसो ॿुधण आयो आहे अल्लाह जे हबीब ऐं अल्लाह जे महबूब जो ज़िक्र ॿुधण आयो आहे उहो ख़ुदा करण वेही रहे। बाबा साम्हूं जेके दोस्त बीठा आहिनि पंहिंजी पंहिंजी जगह ते वेही रहो। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। प्यारे जमात सगोरी तव्हां सभिनी खे ख़बर आहे त उहे जॻह जिते हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह कंहिं ज़माने में हिते आया पाण केतिरा हिते जलसा कयो। पर हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी ज़ात बरक़ात तव्हां पहिरियां माण्हुनि जो जिन मुफ्ती साहब खे विसारे छॾियो आहे। जो मुफ्ती साहब जो नालो निकिरे वठिजे थो त तव्हां सुभाणे अल्लाह कोन्ह निकिरे। हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी ज़ात बरक़ात तव्हां असांजो ईमान बचाए विया। उन्हनि जा असांजे मथां किरोड़े थोरा लखे एहसान जो असां उन्हनि जा थोरा लाहे त कोन था सघूं पर उन्हनि जो चर्चो ॻाए त ज़रूरु सघूं था। हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह असांखे ईअं अकेलो कोन छॾे विया। असांखे हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह हथियार ॾेई विया त अहले सुन्नत वारो तव्हां भाग वारा आहियो। तव्हां को निधड़कार आहियो। मुंहिंजा साहबज़ादा ईंदा तव्हांखे इस्लाम ऐं दीन ऐं अहले सुन्नत जो अक़ीदो सेखारींदा। पर हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी ज़ात बरक़ात पंहिंजी 74 साल ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जी रज़ा रसूल जी रज़ा ख़ातिर वक़्फ़ करे छॾी। पाण तक़रीर जे ज़रिए किताबनि जे ज़रिए अहले सुन्नत जे अक़ीदे खे महफ़ूज़ कयूं। मुसलमाननि ताईं अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जो ज़िक्र पहुचायूं। हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी ज़ात बरक़ात 74 साल ज़िंदगी गुज़ारी। पाण किथे पढ़िया, पाण कहिड़नि देवबंदियुनि सां मुनाज़रा कया। हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी कहिड़नि बुज़ुर्गनि सां मुलाक़ात थी। हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी 74 साल ज़िंदगी जो अहवाल हिन किताब जे अंदरि लिखियलु आहे। जो सुभाणे अल्लाह ऐं उहा घड़ी जंहिं रात में महबूब मदीने वारे महबूब मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह के ज़ियारत कराई उहा घड़ी हिन किताब जे अंदरि लिखियलु आहे। उन सां गॾोगॾु उहा नात बि हिन किताब जे अंदरि लिखियलु आहे जेका मुफ्ती साहब ज़ियारत महिल महबूब जे मथां पढ़ी हुई।
असां तव्हांजो ईमान आहे त असां तव्हां उहा नात पढ़ंदासूं त असांखे यकीन मदीने वारे जो दीदार थी पवंदो जेको चाहे मां मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी ज़ात बरकात खे बि ख़ुशि कयां ऐं मदीने वारे जो दीदार ते ही किताब वठे इंशाअल्लाह यकीन उन्हनि खे रसूलुल्लाह जो दीदार थी पवंदो ही किताब वठो उहा नात रोज़ पढ़ी सुम्हंदा कयो त यकीन ईमान सां तव्हांखे रसूलुल्लाह जो दीदार थींदो ही 40 किताबनि अल्लाह ताला खां दुआ हेतिरी जमात अल्लाह वारनि जी ऐं मुफ्ती साहब सां मोहबत करण वारा आहियो ही किताब वठो पंहिंजी औलाद खे पढ़ायो ऐं पंहिंजे पुटनि खे पढ़ायो पंहिंजे बचनि ॿारनि खे पढ़ायो त तव्हांखे असांखे ख़बर पइजी वेंदी त उन शेर मुस्तफा मुफ्ती अब्दुल रहीम जी ज़िंदगी मां असांखे सबक़ कहिड़ो थो मिले ही ॿियो किताब आहे नंढड़ो किताब आहे इहो हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी जो छपियल आहे हिन किताब जो नालो आहे तोहफ़तुल मुमिनीन तव्हां असां आम ॿारहं जा माण्हू आहियूं असांखे को चवंदो आहे नमाज़ पढ़ त असांखे त असांखे वज़ू करणु कोन थो अचे असांखे गुस्ल करणु कोन थो अचे असांखे पाकाई जी ख़बर न आहे हिन किताब जे अंदरि पाकाई जा मुकमल मसइला लिखियल आहिनि नमाज़ में केतिरियूं रकातूं फ़र्ज़ आहिनि ज़ोहर में केतिरियूं असर में केतिरियूं इशा में केतिरियूं फजर में केतिरियूं नफ़ली नमाज़ूं जुमे जो तरीक़ो जुमे जा खुतबा ईदुनि जा खुतबा हिन किताब जे अंदरि लिखियल आहिनि ही पाण पढ़ो पंहिंजी औलाद खे पढ़ायो यकीन तव्हां बि नमाज़ी बणिजी पवंदो तव्हांजी औलाद बि नमाज़ी बणिजी पवंदी अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे वठी पढ़ी वञे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मौलाना मुफ्ती इब्न मुफ्ती क़िबला साईं हक नबी सिकंदरी साहब जिन आहिनि साईं जिन खे खिताब करण खां अॻु हिकु नात शरीफ़ जे लाइ गुज़ारिश कंदासीं क़िबला साईं मुर्शिद सैयद हाजी साले मोहम्मद शाह संदसि साथियुनि खे त उहे अचनि ऐं अची हिकु नात शरीफ़ पढ़नि ऐं उन खां बाद में क़िबला साईं जिन जो नूरानी खिताब थींदो असां सम्झूं था त अवां साईं हक नबी सिकंदरी साहब जिन सां मोहबत करियो था छाजे लाइ तूं बचियो सुल्तान वाइज़ीन जो आहे उनजा शहज़ादा आहिनि उनजूं ज़ियारतूं करे असां क़िबला मुफ्ती साहब जिन जो सिकूं ॿियारायूं क़िबला साहिब जिन साल बरसाल आया आहिनि अहिड़े रब्बानी आलम जो जमाए सगोरी दीदार कयो जंहिंजे लाइ सुहिणे नबी करीम फरमायो आहे जे रब्बानी आलम जो दीदार कयो उन मां मोहम्मद करीम जो दीदार कयो जे रब्बानी आलम सां हथ मिलायो उन मां मोहम्मद करीम सां हथ मिलायो इहे असां ते थोरा असांजे मुर्शिद करीम जा आहिनि जेके अहिड़नि रब्बानी आलमनि खे घुराए असां जहिड़नि गुनाहगारनि खे उन्हनि जो दीदार था कराइनि त मुंहिंजा दा जेके बीठल आहियो महिरबानी करे वेही रहो ऐं एकनि जे साम्हूं न बीहो छाजे कान जेकॾहिं एकनि जे साम्हूं बीहंदो त इन में आवाज़ वॾो कोन कंदो ऐं एके वारे खे बि गुज़ारिश कंदसि मुंहिंजा दा महिरबानी करे मैं सही कोन थो अचे हाणे आउं नात शरीफ़ जे लाइ गुज़ारिश कंदसि माजिद अली जमाली खे जेका मुर्शिद करीम सैयद हाजी राज़क़ दीन शाह जी नात आहे जेका क़िबला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुफ्ती सिकंदरी सुनो यारन जो यार हो मगर वाबियन लाए तेज तलवार हो मुफ्ती सिकंदरी यारन जो यार हो मगर वाबियन लाए तेज तलवार हो मुफ्ती सिकंदरी हिन वक्त हिन जड़ा को आलम न हुयो जे सबके खे सच थे चयो हिन वक्त हिन जड़ा को आलम न हुयो जे सबके खे सच थे चयो सलाम आहिन हस्ती खे सलाम आहिन हस्ती खे दिलनि जो बि दिलदार हो
बिनाए तेज तलवार हो मुफ्ती सिकंदरी सुनो यारन जो बयार हो मगर वाबिन लाए तेज तलवार हो मुफ्ती सिकंदरी अहले सुन्नत ते वडा एहसान कयाई वाबिन खे वठे जुदा कयाई अहले सुन्नत ते वडा एहसान कयाई वाबिन खे वठे जुदा कयाई आशिक हो अरबी जो आशिक हो अरबी जो मोमनन जो महेदार हो मगर वाबिन लाए तेज तलवार हो मुफ्ती सिकंदरी सुनो यारन जो बयार हो मगर वाबिन लाए तेज तलवार हो मुफ्ती भजी थे वयो शेरे मुस्तफा लकब जो शेरे मुस्तफा लकब जो बराबर हकदार हो मगर वाबिन लाए तेज तलवार हो मुफ्ती सिकंदरी साईं राज़क दिनाशा रूबरू काफ़ी कचारियूं थियूं महबूब जे मोहबत जो नयूं ॻाल्हियूं थियूं जीअरे हो जन्नती जीअरे हो जन्नती सुञन जो त सरदार हो मगर वाबिन लाए तेज तलवार हो मुफ्ती सिकंदरी सुनो यारन जो बयार हो मगर वाबिन लाए तेज तलवार हो मुफ्ती सिकंदरी अली शेरे खुदा को नाज है इस नवासे पर मोहम्मद मुस्तफ़ा को नाज है सजदे तो सबने किए लेकिन इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुद खुदा को नाज है अजीज़ा ने मोहतरम हाने आखिर में नात शरीफ जला गुजारिश है साईं मुर्शिद सैयद हाजी साले महमद शाह के पाना ची नात शरीफ पढ़ना किबला साईं मुर्शिद सैयद हाजी साले महमद शाह बुखारी हबीबना करीमना एक परदेसी शहजादा करबल के वसाए आयो क़यामत तावी बरपत के गुलजार बनाए आयो एक परदेसी शहजादा करबल के वसाए आयो चंदन सुहा चेहरा मुबारक हाथ सुईरा सिर सहरा मुबारक अकबर वसगा कासिम जैना अकबर वसगा कासिम जैना भोट पुआए आयो एक परदेसी
मिठड़ी अम्मा खा तू सदो मिठड़ी अम्मा तू सदो वज खीर मलायण हिक परदेसी शहज़ादो करबल खे वसायण आयो अलम जिन ए जो किरायो था वठो छो भला माइनो जुलम था करियो 20 चक्कर वांगे चेवा त बाबा पंहिंजो सामान सही रखदा वञो एको सही करियो न मथे बालकन जो आवाज है न एके जो आवाज है न एक का शाट लगी पई है काकी मला यो केड़ो तरीको आ मुंजा दा किबला साईं जी न वांगे चवण कोन था अमा पंहिंजा नौकर वठी हलिया था वञो ये न करदा करियो मेहरबानी करियो छोकरा भाई रहो बाबा अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ولكن لا تشعرون صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركة إن الله وملائكته يصلون على النبي
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिल फातिह लिमा उग़लिक़ वल ख़ातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ बिल हक़्क़ वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिही व मिक़दारिल अज़ीम। सख्ती शहादत जीन शुरू अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अन्या बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू। अल्लाह तबारक व तआला हिन आयत सबूरिया में बेईमानन खे खिताब को न फरमायो आहे, ईमान वारा माना तव्हां खे रब खिताब कयो आहे। खिताब हिकिड़ो उहो जेको मां तव्हां सां कयां थो इहो न। खिताब जो मतलब आहे सॾु। अल्लाह तबारक व तआला इहो सॾु फरमायो आहे ऐं ईमान वारो जॾहिं बि तव्हांजे मथां ॾुखियो वक़्तु अची वञे त तव्हां ॿिनि कमनि मां पहिरियों कमु हे कजो जो तव्हांखे मां रब फरमाया थो त ॾुखियो वक़्तु तव्हांजे मथां अची वञे त पहिरियों कमु हे आहे त मदद हासिल कजो हिकु सब्र सां। ॿियो तव्हांजे मथां ॾुखियो वक़्तु अची वञे त तव्हां सब्र सां मदद हिकु हासिल कजो। ऐं ॿियो तव्हांजे मथां ॾुखियो वक़्तु अचे त तव्हां ॾुखे वक़्त में मां अल्लाह जे आॾो बीही करे नमाज़ अदा कजो। हिकु कमु सब्र जो हुकुम ऐं ॿियो कमु रब इहो फरमायो आहे। हिकु त तव्हांखे ॾुखे वक़्त में सब्र करणो आहे, ॿियो तव्हांखे मदद हासिल करणी आहे, उहा मदद तव्हांखे निमाज़ खां हासिल करणी आहे। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला इहे ॿ कम असां कंदासूं। टियों कमु कहिड़ो तो पंहिंजे ज़िम्मे खयो आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे टियों कमु मां पंहिंजे ज़िम्मे हे खयो आहे जो मां अल्लाह तबारक व तआला जी मदद जेको बि ॿई कम कंदो मां रब जी मदद उन सां शामिल हाल रहणी आहे। इहा आयत जी माना एतिरी पूरी आहे। अॻिते मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला इन सां गॾो ॿी आयत वाजे में मुझे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे वला तकूनु लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। जेके अल्लाह तबारक व तआला जी वाट में पंहिंजो सिर घोरे छॾनि, जेके अल्लाह तबारक व तआला जी वाट में पंहिंजो सिर कुर्बान करे छॾनि। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे थोड़े जो वढिजी वञे, थोड़े जो कटिजी वञे उनखे वरी बि मोवल नाहे चवणो मां अल्लाह सतन आसमाननि खां ऐलान थो फरमाया त शहीद ज़िंदा आहे। भला मुंहिंजा अल्लाह चऊं कोन था ज़बान सां, दिल में था भायूं। अल्लाह फरमायो आहे न रुगो ज़ुबान सां चवण मना आहे, बल्कि मां अल्लाह तबारक व तआला तव्हांखे दिल में भाइण सां बि मनो थो फरमाया। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला इहे तोखे एॾा प्यारा आहिनि। अल्लाह फरमायो हा बाक़ी एॾा प्यारा आहिनि। मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदो आहे शहादत मां मुहम्मद करीम खे एॾी पसंदि आहे जो महबूब थो फरमाए त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त हिकु दफ़ो जिहाद कया। अल्लाह तबारक व तआला उन में मूंखे शहादत अता फरमाए, वरी जिहाद कया, वरी शहादत मिले, वरी ज़ाहिरी हयाती में महबूब फरमायो आहे वरी मोटी अचा, वरी अल्लाह जी वाट
में शहीद थी वजा 3 दफा मुझे महबूब फरमायो साहब अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद तवा के एडा प्यारा है महबूब फरमायो शहादत जो एडो मकाम वा जे करे सजी दुनिया घोरे छजे तभी घटवा शहीद जो मकाम रब बुलंद फरमायो शहादत वडी शया ऐ ॾियण वारो केरा हलाईंदा हलो जोर सां लखे जानवर था जंगल में गुजार नकी सम रुतन सा नकी बाहे बारल असुर जो उथी पह जो साईं संभार असुर जो उथी पह जो साईं संभार लखे कहे खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह 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 सो अल्लाह अल्लाह फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बढ़ाया फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बढ़ाया सो अल्लाह 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 सुभान अल्लाह जोर से अल्लाह जी हमद कयो सना कयो तो कुछ तमा जी सुस्ती बि लहे ऐं ताज़ा तवाना थियो अधु मां थो चवां अधु तव्हां चओ फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बढ़ाया सो अल्लाह अल्लाह मिट्टिया मां आदम जो जिस्म कहे बढ़ायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो मिट्टिया मां आदम जो जिस्म कहे बढ़ायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो ज़मीन जे तख्ते ते नबी कहे उमारिया सो अल्लाह 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 सो अल्लाह अल्लाह फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बढ़ाया सो अल्लाह 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 सुभान अल्लाह बीठड़ा तो सुभान अल्लाह चो तो बैठड़ा तो अल्लाह तबारक व तआला ओ मुझो अल्लाह तबारक व तआला जय अल्लाह जो शान वा साईं तू सुबहानो तोखे चारो नाहे चवणो वसंदा शहर वीरान करी वसाई वाहण के बेकन बई पाहण हर ते लाड़ी ताहण था डकन लिंग लतीफ जय अल्लाह वो मुझो अल्लाह तबारक व तआला जे अल्लाह ताला निजाम खलकियो अल्लाह तबारक व तआला कायनात के खलकियो मुझे अल्लाह तबारक व तआला जो हुक्म आली शान हुआ मुझे रब जो फरमान हुआ रब तो इरशाद फरमाए कायनात के मां अल्लाह पैदा फरमायो पर याद रख जो इय को न पैदा फरमायो कायनात के पैदा फरमाइण जो को सबब हुआ वो इंसान जे को तू होटल ते वेही करे पंजो ईमान जाया कंदो हां बुध तरफ तो के छो पैदा फरमायो कुरान में रब ने जो पाण जवाब अता फरमायो
अल्लाह तबारक व तआला जो फरमान हुआ कुरान बुध कुरान अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मा अल्लाह तबारक व तआला जिन्न पैदा किया मा अल्लाह इंसान पैदा फरमाया ओ मुझा अल्लाह तो के जरूरत काने छाजे कारण पैदा फरमाई अल्लाह फरमायो मा तवा के बेकार को न पैदा फरमायो बल्कि तवा सब के मा रब पंहिंजी इबादत करणी पैदा फरमायो पर वरी होड़ो आलिम था चवन त रब खे इबादत जी जरूरत काने मुझो बापू मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो इरशाद फरमाए रूए जमीन जे करे इबादत गुजार बनजी वने तभी रूए जमीन वारा अल्लाह तबारक व तआला जी बादशाही में पंहिंजी इबादत सा मख जे पर जेतरो इजाफो को न था करे सगल ऐं वरी जे करे सारी रूए जमीन काफर थी वने त अल्लाह जी बादशाही में खोटी कान थींदी आ रब तोखे तौफीक अता फरमाई आ जो रब जे दर ते तू झुकंदो हां या रब जी तौफीक वा तुझे लाए मुझे लाए पर मुझे अल्लाह दुनिया तो पैदा फरमाई नका जरूरत इबादत जी नका जरूरत बादशाही जी नका जरूरत वडाई जी छो पैदा कई दुनिया के आशिकन जवाब दिनो आरिफन जवाब दिनो अज त मां तोखे बुधाया केड़ो जवाब दिनो जो सुभान अल्लाह या सुभान अल्लाह ना तवाजे तर जो आलिम बआ आरिफ बआ वली बआ वडे मकाम वारो हजरत सोनो सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद जमानुल वारी वारो जो सुभान अल्लाह गाल चढ़ी आई आ त बुधाए पंहिंजे मुर्शिद जी गाल बुधाईंदो भाई सुभान अल्लाह हजरत ख्वाजा मोहम्मद जमानुल वारी वारे इन जो जवाब सोनो तो जी बोली में तो के अता फरमायो आ सुनो मोहम्मद जमानुल वारी वारो इरशाद फरमाए सैयद साहिब खल्कियो जदह जाए नमाओ खलकल्लाहु आदम अला सूरतिही हुस्न हद लकाए अल मरउ मअमल अहब लोका गाल लिकाए तोय कुंजो कुल्फतिया में हम हथ हबीब जे सुभान अल्लाह जोर से अल्लाह तबारक व तआला जे कोई न जो जवाब अता फरमायो आ आरिफन इन के पंहिंजी जुबान में पाण नकुल फरमायो आ मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा के बुधायो आ आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो इरशाद फरमाए अल्लाह आसमान पैदा फरमाया जमीन रब पैदा फरमायो सब कुछ मुझे अल्लाह पैदा फरमायो आ पर याद रख जो कुछ अल्लाह पैदा फरमायो आ इनन के मुझे अल्लाह जे करे मुझे नूर के रब पैदा न फरमाए हा त न को जमीन पैदा फरमाए हा न को आसमान पैदा फरमाए इन जो मतलब आ के सिलसिलो ये गड जदो तो अचे लाइन हलदी थी अचे तोखे अल्लाह पंजी इबादत कारण पैदा फरमायो ऐ अल्लाह तबारक व तआला के इबादत जी जरूरत है मरी अल्लाह तबारक व तआला कायनात कुल के मुझे महबूब लाए पैदा फरमायो गाल फुटाए करे अर्ज कया अल्लाह जो कुछ पैदा फरमायो आ वो हजरत हबीब अकरम मदीने वाले मीर जे करे पैदा फरमायो आ उन जो वडो मकाम आ हजरत सोनो अब्दुल लतीफ बेटा इरशाद फरमाइंदो आ जखरे जहरो जवानो दिसा की न दे हमें मोहड़ मिडनी मुरसले सरसु सदस शानो फकान का बकऊ सईने औ अदना मुयस्सर चुस मकामो यो आगे जा एहसान जहे हादी मेड़ो मेहड़ो को मिठो सदो में मुझो ऊंदाही में सोजरो हशर बेल हिसाब में छदे ना वींदो में कोई सारो सदकंदो में मुझो कोई हारन के चढ़णी सुभान अल्लाह बुलंद आवाज
अल्लाह कुल कायनात महबूब कारण पैदा फरमाई। हाणे दिल ते हथ रखी करे बाकी बुधाए त जय मुझे महबूब लाए कायनात रब पैदा फरमाई उनखे जेका औलाद दिनी हुदई का घट दिनी हुदई वडे मकाम वारी दिनी हुदई हलाइंदो हलो वडे मकाम वारी। हाणे सलात पढ़ता अच त बुधाए इनन के रब केड़ो मकाम दिनो आ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। थका होता है तो कढ़ा वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब तवज्जो आहे पटके वाला टोपी वाला मथे वाला सभनी जी तवज्जो आहे। अल्लाह जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला महबूब के कुल टे पुटड़ा अता फरमाया 4 न्याणियों अता फरमायो। मुख्तलिफ दुनिया में फिरका हन फिरकियों हन पाण न को फिरको न को फिरकियों पाण सुन्नत जमायत। यो मुझे जुमलो याद रखजा कदे कदे तमा सादा बहराड़ी जा चवदा अबा तू केरो हां किसे मुजो ताल्लुक अहले सुन्नत जे फिरके सावा इहो अखर गलत आ। छा चवणो आ त मुजो ताल्लुक अहले सुन्नत व जमाअत वारी वडी जमा